शिकारपुर का फ़कीर कमालदीन मक्सी की रिपोर्ट। कुछ ॾींहं अॻु में शिकारपुर के अल्लाह वाले चौक ते गोलियों लगण के नतीजे में ज़ख़्मी थींदड़ नौजवान साफ़ी फ़कीर कमालदीन ॾाढो मक्सी के ख़वाबदारनि की गिरफ़्तारी के लिए लेकदर थाने की पुलिस के ख़िलाफ़ मक्सी बिरादरी शिकारपुर के तरफ़ा अरबेलो मक्सी, गुलाम हुसैन मक्सी, मोहम्मद सलीम मक्सी, सिकंदर अली मक्सी, नईम मक्सी, मामा शमन मक्सी, वहीद मक्सी, लियाकत अली मक्सी की क़यादत में रैली कढी एहतजाज कंदे हिननि SSP शिकारपुर शाहज़ेब चाचड़ का मुतालबो किया लेकदर थाने की पुलिस जवाबदारनि सां ॿधल आहे जॾहिं ज़ख़्मी फ़कीर कमालदीन मक्सी जा जवाबदार गिरफ़्तार कया वञनि। खबर पया कल रात हथियार पंहिंजे सहुरे घर रखी असांखे माण्हू को इहो खबर पई आहे त एसएच सां 5 लख डीलिंग कई अथई, 3 लख एसएच खे ॾिनासीं, 2 लख पोइ ॾींदो। पुलिस सां डीलिंग करे हिन वक़्तु सरेआम घुमी रहियो आहे ऐं अञा बि असांखे धमकियूं चवाए थो। मंझंदि बि असांजे घर जे फोन करे ऐं चयो त इहो कुतो जीअरो आहे कि अञा मां हीरा में माराई, अञा तव्हांजा ॿिया बीमारियूं, असांखे इहो धमकियूं ॾिए थो ऐं पुलिस सां को बि